केर रुस्तम। केर रुस्तम? इंस्पेक्टर रुस्तम। मूंखे पंहिंजो दोस्ती समझो, हमदर्द समझो। वसीम किथे? मूंखे ख़बर न आहे। मां तव्हां खां पाण वसीम जे बारे में पुछण वारो हुयुसि। अरे मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां किरिया हुयव छा वसीम उते हुयो? तव्हांखे धिको कंहिं ॾिनो? वसीम ॾिनो? मायरा मूंखे ॿुधायो। मायरा मूंखे ॿुधायो त तव्हां जॾहिं बिल्डिंग तां किरिया हुआ त वसीम उते हुयो या न? इंस्पेक्टर साहब तव्हां हिते छा पिया करियो? डॉक्टर साहब मां इंस्पेक्टर आहियां ऐं मूंखे हिननि खां कुझु सवाल पुछणा आहिनि। ॾिसो इंस्पेक्टर साहब, हिन जी हालत ठीकु न आहे। हिन जी यादाश्त बि सही कमु न पई करे। तव्हां प्लीज़ हितां हलिया वञो। मूं वटि इन्वेस्टिगेशन करण जी पूरी अथॉरिटी आहे। मूंखे मुंहिंजो कमु करणु ॾियो सर। इंस्पेक्टर साहब, तव्हांजे सुवालनि करण सां मरीज़ जे दिमाग़ ते गहरो असरु पइजी सघे थो। हिन वक़्तु हिन जी अहिड़ी हालत न आहे जो एतिरो प्रेशर बर्दाश्त करे सघे। तव्हां प्लीज़ हलिया वञो। वसीम किथे आहे? तमामु जल्द जेल में हूंदो। इंस्पेक्टर साहब, मूं चयो न, प्लीज़ हलिया वञो, प्लीज़। ठीकु आहे, मां वञा थो, पर मां ॿीहर ईंदुसि। वसीम खे छा थियो? छा पियो थिए? वसीम किथे आहे? वसीम किथे आहे? मिस मायरा, वसीम खे कुझु न आहे थियो। हू अची वेंदो। तव्हां तसली कयो। तव्हां प्लीज़ रिलैक्स थियो। मूंखे वसीम सां मिलणो आहे। मूंखे वसीम सां मिलणो आहे। वसीम। मिस मायरा, वसीम अची रहियो आहे। तव्हां प्लीज़ रिलैक्स कयो। वसीम अची रहियो आहे, अचे पियो। वसीम, वसीम। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।